हर साल वांगुरु हिन साल भी जीरानी क्रिकेट स्टेडियम में अल्ताफ बिरोई पारां कंडियारी प्रीमियर लीग 6 थी गुज़रियो, जंहिंमें 12 टीमुनि हिस्सो वरितो। उन्हनि में KPL जे फाइनल में कंडियारी शाइन वर्सेस कंडियारी फ्रेंड्स जो बहितरीन मुक़ाबलो थियो। उन में कंडियारी शाइन पहिरीं बैटिंग कंदे 164 रन्स जो 10 ओवर्स में टारगेट कंडियारी फ्रेंड्स खे ॾिनो ऐं कंडियारी फ्रेंड्स रन्स चेज़ करण लाइ बहितरीन कोशिश कंदे मुक़ररा ओवर्स में 140 स्कोर 5 विकेट जे लॻभॻि करे सघी ऐं मैच हाराए वई। उहो फाइनल कंडियारी शाइन्स अताउल्ला बिरोई खटे वरितो, जंहिंमें विनर खे 50,000 कैश इनाम पिणु ज़ीशान हाशिम वसाण जे हथां ॾिनो वियो ऐं रनर खे अकील अहमद वसाण 25,000 कैश इनाम ॾिनो वियो ऐं मैन ऑफ दी मैच ऐं बेस्ट ऑफ बॉलर्स ऐं बेस्ट ऑफ बैटर्स के हिसाब सां भी इनाम ॾिना विया, जंहिंमें महिमान ख़ासि ज़ीशान मोहम्मद हाशिम वसाण साहिब, अकील अहमद वसाण साहिब, मीर महर, मीर हसन बिरोई, अनीस शेर, असलम समो, जावेद शेख, वाहिद बख्श बिरोई, अब्दुल सत्तार खस्केरी, मौला बख्श बिरोई, सत्तार वसाण, रहीम बख्श बिरोई, राहिल वसाण ऐं ॿिया महिमान ख़ासि तौर रहिया।